मटियारी रिपोर्ट अजीज़ गुल खैबर बेड़शाह में फ़लस्तीन ऐं बैतुल मुक़द्दस जी आज़ादी लाइ अमरीका इसराइल ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी दंबूरा चौक ते मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अमरीका ऐं इसराइल जे झंडनि खे बाहि ॾेई साड़ियो वियो। मस्जिद सजादिया दरगाह विटाई खान तंबूरा मौलाना मुजावर अब्बास अगवान असगरिया स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़ेशन पाकिस्तान अगवान फहद मैदी सियाल हसीब हुसैन करबलाई असगरिया तहरीक जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी कमर अब्बास गद्दीरी जमशेद अहमद मरी मोहम्मद यासिर वफ़ा अब्दुल अली ख़ास केली सैद दानियाल शाह ऐं ॿियनि पारां रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरीन जे हथनि में प्ले कार्ड तस्वीरूं बैतुल मुक़द्दस ऐं फ़लस्तीन आज़ादी जा नारा लिखियल हुया। रैली में अॻवाननि ख़िताब कंदे चयो त मज़लूम फ़लस्तीनियुनि ते इसराइल तरफ़ां थींदड़ ज़ुल्म खां सॼी दुनिया वाक़िफ़ आहे। बेगुनाह फ़लस्तीनी औरतुनि ॿारनि ऐं शहरनि ते थींदड़ ज़ुल्म सॼे दुनिया में इसराइल जा पोल पधरा करे छॾिया आहिनि। इसराइली कारवाइनि इंसानियत खे शर्माए छॾियो आहे। बैतुल मुक़द्दस मुसलमाननि जी क़िबला अव्वल आहे। उन जी आज़ादी लाइ जिदोजहद करणु असां सभिनीनि जी ज़िम्मेवारी आहे। अॻवाननि मुतालबो कयो त हुकूमत पाकिस्तान अमरीका सां सिफ़ारती लाॻापिया ख़तमु करे योम क़ुद्दस ॾींहं खे हुकूमती सतह ते मल्हायो वञे ऐं इस्लामी दुनिया पारां गॾियल तौरु फ़लस्तीनियुनि जे हक़ में जिदोजहद लाइ हिकमत अमली जोड़ी वञे। सकरन कोट मोहम्मद बचल मक्सी यूसी जमाल की तालके सकरन के रिवासी उस्ताद मोहम्मद बचल मक्सी सकरन प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चो त असांजे वॾड़नि जो गोड़ गुलाम मोहम्मद मक्सी जे रहवासी सिपाही अली असगर मक्सी संदसि भाउ मास्तर अली गुल मक्सी ऐं उन जो पुटु वसीम मक्सी जेकी मंशा जो कुधो कारोबार कनि था ॻोठ जे नेकमर्दनि जे रोकण ते मौतमार धमकियूं ॾियनि था। हिन चयो त अली असगर मक्सी खे उन वक़्त जे SSP सस्पेंड भी कयो हो ऐं संदसि बहालीअ जी दरख़्वास्त DIG भी रद्द करे चुको आहे। हिन चयो त उन्हनि महीनो अॻु मुंहिंजे सालनि जे पुटनि ते पिणु हला कई हुई जंहिंजो राडूनी कोशिश सां इलाइक़े जे चङे मुड़ुसु डॉक्टर अली ख़ान जमाली वटि फ़ैसिलो थियो जंहिंमें हिन ते 50,000 रुपया ॾंढ पियो। हींअर उन रक़म जी अदायगी जो टाइम हो त हिन सरकारी हथियारनि सां पंहिंजे भाउ मास्तर अली गुल ऐं वसीम मक्सी सां गॾु रात जे वक़्तु असांजे घरनि मथां फायरिंग कई जंहिं सबबु ॻोठ में हिरास पखिड़िजी वियो। हिन चयो त अली असगर मक्सी पुलिस में आहे उन करे शायदि पुलिस संदसि मदद करे रही आहे जो फायरिंग बि असांजे घरनि ते कई वई ऐं NC बि असां मथां दाख़िल कई वई आहे। हिन चयो त अली असगर मक्सी पंहिंजे घर वारनि खे वठी असां मथां दाहे रहियो आहे ऐं हिन आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त अली असगर मक्सी मां असांखे जानी ख़तरो आहे खेसि गिरफ़्तार करे असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। रिपोर्ट वकारो से जैकम्बाद जे ॻुझनि इदारनि जे कस्टम ऑफिसरनि ऐं रेंजर्स जी गॾियल कार्रवाई जैकम्बाद कस्टम चेक पोस्ट ते चेकिंग दौरान मुसाफ़िर कोचनि मां परॾेही सामान हथ कयो वियो। जैकम्बाद DC अरसलान मजीद ॿुधायो त सामान में परॾेही कपिड़ो गाॾियुनि जा स्पेयर पार्ट्स टायर प्लास्टिक शॉपर चमड़ खीर ऐं ॿियो सामान शामिल आहे। बरामद थियल सामान जी मालियत 7 करोड़ 50 लख रुपयनि खां वधीक आहे। जैकम्बाद DC कस्टम अरसलान मजीद चयो आहे त बरामद थियल सामान बलोचिस्तान मां सिंध ऐं पंजाब स्मगलिंग कयो पियो वञे। जैकम्बाद कस्टम कलेक्टर चौधरी मोहम्मद अकरम एडिशनल कलेक्टर ताहिर अब्बास ऐं डिप्टी कलेक्टर अरसलान मजीद कार्रवाई करे वरिती। जैकम्बाद कस्टम कलेक्टर चौधरी मोहम्मद अकरम DC अरसलान मजीद सखर खे स्मगलिंग जी वॾी खे पकड़ण ते शाबाशी ॾिनी। बबरलो रिपोर्टर सगीर शेख दहशतगर्द रियासत इसराइल पारां मज़लूम फ़लस्तीनियुनि ख़िलाफ़ ज़ुल्म बर्बरियत ऐं फ़लस्तीनियुनि जी नस्ल कशी करण ख़िलाफ़ बबरलो जे मज़हबी अॻवाननि शहरनि ऐं शिया सुन्नी गॾिजी फ़लस्तीनियुनि सां यकजहतीअ जो मुज़ाहिरो कंदे जामिया मस्जिद दूहों इब्राहिम शाह बबरलो खां दारुल हुकूमत मदरसा बबरलो ताईं एहतजाजी रैली कढी वई। इसराइल मुर्दाबाद जी नारेबाज़ी। सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ में मजलिस वहिदत मुस्लिमीन ज़िला सिजावल तरफ़ां इसराइलियुनि जे बर्बरियत ख़िलाफ़ मज़लूम फ़लस्तीनियुनि सां इज़हार यकजहती लाइ रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। हाजी मुज़फ़र अली लगारी मुख्तियार अहमद दायो अलामा मौलाना ग़ुलाम नबी जाफ़री ऐं ॿियनि जी अॻवानी में मस्जिद अल हुसैनी सिजावल खां हैदरी चौक ताईं रैली कढी इसराइल ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते रैली खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त फ़लस्तीनी अवाम मज़लूम आहे ऐं साणनि ज़ुल्म थी रहियो आहे। हाणे पूरी दुनिया में उहो साबित थी वियो आहे त आलमी दहशतगर्द इसराइल ऐं अमरीका आहिनि। पूरे दुनिया जे मुसलमाननि ते ज़ुल्म मरण वारा अॼु दुनिया जे अॻियां निर्वार थी विया आहिनि। मज़लूम फ़लस्तीनियुनि जूं शहादतूं रायगाह न थींदियूं। एहतजाज कंदड़नि हुकूमत खे मुतालबो कंदे चयो त फौरी तौर मखली असेंबलियुनि मां करारदादूं मंज़ूर कराए मज़लूम फ़लस्तीनियुनि खे पाकिस्तानी फ़ौजी मदद कई वञे।